मुझे ख्याल में तमाम ख़ुशी की ॻाल्हि आहे ऐं तमामु उत्साहींदड़ ॻाल्हि आहे त सिंध जे सदा हयात अवामी इनकलाबी शाइर साईं बुखारी साहब जे हवाले सां इन यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर में तक़रीबन 5-6 ॾींहंनि खां मुसलसल ही वेहकूं थियूं आहिनि ऐं हिकिड़ो पूरो हफ़्तो मल्हायो वियो आहे। मां सम्झां थो त असांजे नए नस्ल खे नए नौजवाननि खे ज़रूरत आहे त उन्हनि खे जोड़िजे अयाज़ सां, बुखारी सां, लतीफ़ साईं सां ऐं पंहिंजे इन्हनि शानदार अदबी ऐं शहरी रिवायतुनि सां। ऐं ज़ाहिर आहे त जिते हुननि जे हिन नस्ल जे शऊर जी तश्कील में ॿिया घणा अंसर खपनि, उते असांजो हीउ विरसो बि उन्हनि जे लाइ तमामु उन्हनि खे बुनियादु फ़राहम कंदो। त मूंखे ख़ुशी आहे त अॼोके इन वेहक में नौजवाननि जी घणाई हुई, शागिर्द हुआ ऐं उन छोकिरियूं घणियूं हुयूं। त इहा मुंहिंजे ख़्याल में तमामु हिकिड़ी उत्साहींदड़ ॻाल्हि आहे, छो हीअ ॾाढी बहितरीनु ॻाल्हि थी आहे ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन क़िस्म जा प्रोग्राम सॼी सिंध में थियनि ऐं असांजूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे जेकॾहिं मां सम्झां थो त असांजे जिते फ़लसफ़ो ऐं साइंस ऐं ॿियनि मौज़ूअनि ते सियासी इल्मु त उन सां गॾोगॾु हिननि माण्हुनि ते अहिड़ियूं वेहकूं थींदियूं, इन हफ़्ता मल्हाइबा, ॾींहं मल्हाइबा, उन ते सिम्पोज़ियम थींदा, सेमिनार थींदा ऐं उन्हनि ते तहक़ीक़म थींदो त यकीनन हीअ असांजो विरसो असांजे नौजवान नस्ल जे कमु ईंदो ऐं मूंखे ख़ुशी आहे त मां बि हिन में शामिलु थियुसि।